अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु बहितरीन अॼु नई ख़बर ॾियण वारा आहियूं। दोस्तों, अनक़रीब जेको तकरार ड्रामो आहे ऐं मुहबतनि जो माॻ, इन्ही में जेको ख़बरूं नयूं अची रहियूं आहिनि मुहबतनि जे माॻ जे बारे में। हाणे फरवरी महीने में मुहबतनि जो माॻ ड्रामो जेको स्टार्ट थींदो। दोस्तों, मुहबतनि जो माॻ ॿुधायो वञे थो ऐं जेको अपडेटां अॼु आयूं आहिनि त उहो तकरार ड्रामे खां बि वधीक जेको आहे व्यूज़ हासिलु कंदो ऐं तकरार ड्रामे खां वधीक मुहबतनि जो माॻ फेमस थींदो। ऐं जेको ॿुधायो वञे थो उनजी कहाणी जे हिसाब सां त तकरार ड्रामे खां वधीक हू ताक़तवर ऐं पावरफुल कहाणी आहे मुहबतनि जे माॻ जी। मुहबतनि जो माॻ ड्रामो फरवरी महीने में स्टार्ट थींदो, लेकिन जीअं हुनजी कहाणियूं ऐं अपडेट अची रहियूं आहिनि उन हिसाब सां जे वाकई ईअं हलियो त पोइ दोस्तों इन तकरार ड्रामे खे मुहबतनि जो माॻ कटे वेंदो ऐं ॿिए नंबर ते इहो तकरार ड्रामो अची वेंदो ऐं पहिरें नंबर ते मुहबतनि जो माॻ। मुहबतनि जो माॻ हिकु बहितरीन ऐं सुठे नमूने जी कहाणी आहे, सुठी लेवल जी कहाणी आहे। सिंध जी अकासी करे थी, जेका सिंध जा हालात ऐं हालातूं लॻियूं पियूं आहिनि, जेका हिते मसइला लॻा पिया आहिनि, उन जो भरपूर उन जी अकासी कई वई आहे मुहबतनि जो माॻ ड्रामे में। ऐं जेके बि हीअ मुहबतनि जो माॻ जा सीन ईंदा, ख़ासि करे दोस्तों तव्हांखे ईअं लॻंदा जो ही वाकई जेन्युइन सीरियस सीन आहिनि, जेका तव्हांजी ज़िंदगी में रोज़ानो किथे न किथे अखियुनि जे आॾो गुज़रंदा हूंदा। उन हिसाब सां ई उन ड्रामे खे जेको आहे मुहबतनि जो माॻ खे थोरी चेंजिंग करे रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं इन जे ई करे उहा कहाणी सभ खां बेस्ट ऐं बहितरीनु लॻे पई ऐं उहा ई कहाणी तव्हांजे ज़हन और दिमाग़ में वेहिजी वेंदी, ख़ासि करे तकरार ड्रामे खां बहितर। ऐं ॿी ॻाल्हि त इहा उन में अदाकार जेका आहिनि न, अहिड़ा अदाकार आहिनि, अब्बास गुल जहिड़ा जेको साल थी वियो आहे त उन ड्रामो न आयो आहे पहिरें चकर।